अस्सलाम वालेकुम दोस्तों। ही ॾिसो असांजो आसमान बिल्कुलु साफ़ आहे ऐं थोड़ी देर में तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां शदीद तूफ़ान ऐं तूफ़ानी बरसात कहिड़े तरीक़े सां असांजे इलाइक़े में अचे थी। ॾिसो आसमान बिल्कुलु क्लियर आहे दोस्तों। ही अॼु शाम जो वीडियो आहे, मां पंहिंजी मोबाइल तां शूट कयो आहे। तव्हां ॾिसो त हीउ आसमान बिल्कुलु साफ़, हिकु चिटी उस ऐं अचानक हे ॾिसो त हे मुंहिंजे पोयों कहिड़े तरीक़े सां ही बादल अची विया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां हिकु 5 मिंटनि में ख़ौफ़नाक हिकु जंहिंखे चइबो आहे त झुड़ जो ॾिसण सां ई हिकु अफ़रा तफ़री मची वई ऐं एतिरो त शदीद बरसाति, एतिरो शदीद पाणी जो हिकु 10-15 मिंटनि में हेठि। दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु आहे ठीकु हूंदो, शाद हूंदो ऐं आबाद हूंदो, रपा कंदो तव्हां अहिड़े तरीक़े सां हमेशह शाद आबाद हूंदो। दोस्तों हिनमहिल तक़रीबन राति जा 8-8:30 थी रहिया आहिनि। मां पंहिंजो बंदि कयो आहे शॉप। अचानक एतिरी ख़ौफ़ असांखे ॻाल्हाइण में अबक थिए थी। हिन जी मेन वजह इहा आहे त एतिरो अचानक ख़ौफ़नाक हे बादल आसमान ते ऐं अहिड़ी शदीद बरसाति जो असांजो इलाइक़ो हुई वेठा ई वारो आहे। इन जे करे असांखे थींदो आहे भउ, पर मालिक साईं जी महिरबानी सां हिनमहिल बरसाति आहे। आसमान तव्हां ॾिसो, बरसाति बि हले थी, हल्की हल्की कणकण आहे। त दोस्तों अॼु जुमे जो ॾींहुं हुयो, थोरो कमु तमामु घणो हुयो, उन जे करे मां सुबुह खां वठी वीडियो मां न ठाहे सघियुमि। हिनमहिल तव्हां सभिनी दोस्तनि ऐं भाइरनि जे करे मां वीडियो ही अपलोड करे रहियो आहियां। दोस्तों हिकु सिंधी आहियां ऐं जेके बि सिंधी सम्झनि था, सिंधी ॻाल्हाइनि था, उन्हनि खे असांजो ही अर्ज़ु आहे त असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे शेयर कयो, असांजी सपोर्ट कयो। तव्हां सभिनी भाइरनि जी सपोर्ट जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। उमेदु आहे तव्हां सभु भाइर मुंहिंजी सपोर्ट कंदो त तव्हांखे ॾेखारियां थो अॼु जो मींहुं ऐं हे तव्हां ॾिसो त हितां जी कहिड़ी सूरत हाल आहे। उमेदु आहे तव्हां सभु भाइर सपोर्ट कंदो ऐं सब्सक्राइब कंदो ऐं असांजी भरपूर यानी की वीडियो खे शेयर करे ऐं असांजे चैनल खे तव्हां फुल सपोर्ट कंदो। त दोस्तों ॾिसो ही त छा हालत आहे तव्हांजी। दोस्तों ही अचानक बादल तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां आसमान ते अची विया आहिनि। हिकिड़ो 5 मिंटनि जो खेल हुयो, आसमान बिल्कुलु क्लियर हुयो ऐं अचानक ॾखण तरफ़ खां अहिड़ा ख़ौफ़नाक बादल बिल्कुलु हेठि जो हिकु माण्हुनि में अफ़रा तफ़री ऐं ख़ौफ़ रास। ऐं हे ॾिसो केतिरी ज़ोरदार हे मुंहिंजो शॉप आहे, शॉप जे ॿाहिरि मां शूट कयो आहे। थोरो अंधेरो आहे, उनजी मेन वजह इहा आहे त बिजली हिते कोन्हे। तव्हां ॾिसो त हे कहिड़े तरीक़े सां बरसाति, तेज़ बरसाति हली रही आहे। निसारा तव्हां ॾिसो हे साम्हूं, तव्हां ॾिसो त 5 मिंटनि में बिल्कुलु हे गलियूं गलियूं बिल्कुलु पाणी जे हेठि ऐं तमामु हिकु ख़तरनाक बरसाति ऐं बिल्कुलु गलियूं ऐं बिल्कुलु माण्हू ग़ाइबु ऐं सभु को पंहिंजे घरनि जे तरफ़ हिकिड़ो मिंट में जेके बि ग्राहक हुया तकड़ में सभु को पंहिंजे तरफ़ ऐं गलियूं बिल्कुलु वीरान। त दोस्तों अल्लाह साईं रहम कंदो, अल्लाह साईं बाज करण वारो आहे, हिन में बि अल्लाह साईं जी हिकमत शामिल आहे। त दोस्तों अॼु जो इहो हुयो असांजो व्लॉग। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।